नाम सत श्री वाहिगुरु। आया दूरों चल के प्रभु तकी तो शरणाई। हाँ आया दूरों चल के तकी तो शरणा। मैं आशा राखी चित में, मैं आशा राखी चित में। मेरा सब दुख गाया, आशा राखी चित में। मेरा सब दुख प्रभु परमात्मा संसार में असां जीवन जे लाइ सभिनी इंद्रियनि जा सुखनि जा पदार्थ भोग पैदा करे, वरी उन्हनि खे कीअं इस्तेमालु कजे, जो उन जे पैदा करण जो परमात्मा जो मक़सदु पूरो थिए। वे धर्म ग्रंथ थ्योरी और प्रैक्टिकल हृदय में ज्ञान के रखी करके उन चीज़न जो सही इस्तेमाल थे, तन सां धन सां उन वक्त सां सही वाणी सां। हे बाणी जेका निकती जेको पद पढ़ियो वेंदो सुख मनी सुखन जी मणि, आप अपनी बुधे जेती बणत भिन्न भिन्न तो थे थी। जेतरी प्रभु जैसे बुद्धि बख्शी आ, जो जिसकी बुद्धि देवे वो सुनाए। यो असां सभिनी के सिखण लाइ सलोक आ। बुरा न उनका मानिए वो लेवण कहाँ से जाए। केड़ी खबर आ असां अगले जन्म में कर्म केड़ो कयोसे। बस इं ही वरी जॾहिं अगलो जन्म बनबो त इहा खबर असांखे काथे पवंदी त अगले जन्म में असां छा कयोसे। इन हिकिड़े अखर खे वठिबो त सम्झबो जेकी प्रभु खे कराइणो आहे उहो कराए रहियो आहे, जंहिंखां बि जेकी कराए रहियो आहे। यो कंहिं वटि सॼे संसार में जवाब मिलंदो त मां अॻे जन्म में छा कयो। 100 जन्मनि जी ख़बर हर एक इंसान के अंदर में पए थी। इहो शास्त्र लिखियो आहे, प्रभु बहितर थो ॼाणे। पर धृतराष्ट्र चयो मां 100 जन्मनि में तो कोई पाप कोन कयो आहे। भगवान कृष्ण के चए थो जो मां 100 पुट पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदे राम ये ख़त्म थी। श्री कृष्ण जैसे 103 जन्म में इहो तोखां पाप थियो, उन जो फल तूं अॼु ॾिसेंदो। पाण में वेठाऊं बुद्धि जे तर्क ते ॾिठूं त असांखे कंहिंखे असांखे इहा ख़बर आहे त असांखे जन्म में छा कयोसीं। ठीकु आहे न जी। जीअं वरी ॿियो जन्म बणबो त असांखे इहा ख़बर किथे आहे त हिन जन्म में छा कयोसीं। त असां कयोसीं या प्रभु करायो। जी मां हिकिड़ो मिसाल चवंदो आहियां संगत खां, भई कंहिंखां बि संसार में पुछो वञे तुंहिंजी उमिरि केतिरी आहे,
चवंदो हेतिरी आहे ठीकु आहे जी भाई हेतिरी आहे त कान उहा गुज़री वई बाक़ी घणी आहे तुंहिंजी जंहिं वटि जवाबु हुजे ॾे मूंखे राम श्री राम बाक़ी जी जेकॾहिं ख़बर न आहे त इहा 10 साल अॻ में वरी पुछी वञे हा त पोइ बि जवाबु छा मिले हा ख़बर न आहे जेकॾहिं ख़बर न आहे त तोसां जेके गुज़रणो हो गुज़रियो या तो गुज़ारियो जेतिरी ॿुधरी लॻाइणी अथव लॻायो तर्क कयो त इहो अहंकार छाजो बनी बनाई बन रही अब कुछ बननी ना है तुलसी ऐसी जान के मगन रहो मन में प्रभु इन हृदय में तो ये ठपो कढ़ाइंदा सब हो रहा है किया नहीं जा रहा सब हो रहा है किया नहीं जा रहा ठीक है ना जी अहंकार छाजो मां करे रहियो ये अखर ब पढ़ी छॾियो जेकी कम असां खां थियो प्रभु करायो स्वार्थ जो कम आहे परस्वार्थ जो कम आहे प्रभु बहितर थो ॼाणे छा थो कराए शुभ अशुभ पर असां इहा भावना कयूं शुभ थिए त असांखे सुख मिलंदो उहो स्वार्थ जे प्रति बि असांखे धन कमाइणो आहे पाण ते बि लॻाइणो आहे तंहिंखां पोइ प्लस असांखे ॿियनि खे बि ॾिसणो आहे असां पाण ई बुखिया हूंदासीं ॿिए खे छा ठाव कराईंदासीं रोटी कपिड़ो मकान पहिरियों असांजी जेके बुनियादी घुरिजूं आहिनि असांजूं पूरियूं थियनि अमानत प्रभु असांखे परिवार ॾिनो आहे असांजी इच्छा सां परिवार असांखे न मिलियो आहे जेतिरो मिलियो आहे हुन सां फर्ज़ पालींदे असां ॿियनि खे बि ॾिसूं राम त जेकी कमु थिए प्रभु कृपा जेकी कमु न थिए प्रभु इच्छा चिंता खां ख़तमु अहंकार खां ख़तमु ठीकु आहे वणे त कजो बसि